खबर शामिल क्यों पिया रुकन बुरड़ा का एसटीपी सांगर जो इजलास रुकन बुरड़ा में ज़िलाई सदर अली ॾिनो ख़ासकेली जी सदारत में थियो। इजलास में जब्बार जूने जो जाफर सिंधी, मुख्तार निगारी, नदीम जलालानी, जाफर बिरोही, सलीम डायरी, नज़ीर सोलंगी, जामन खच्छी, अकबर बिरोही, अहमद अली उमरानी, हमीद बिरोही, अली गुल बिरोही, अवैस रूंजो, भुलजी मेंगवाड़ ऐं बल्दियाती इलेक्शन में बीठल उम्मीदवारनि शिरकत कई। इजलास में एसटीपी उम्मीदवारनि खे कामयाब करण लाइ भरपूर मुहिम हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास के ज़िलाई सदर अली ॾिनो ख़ासकेली जब्बार जूने जो खिताब कंदे चयो त पीपी हुकूमत 144 जो कलम लगाए पंहिंजे उम्मीदवारनि खे खटाइणु चाहे थी जीअं मुखालिफ़ जमायतूं वरक न करे सघनि। असां जमहूरियत जे कूड़नि दावेदारनि खे ॿुधणु चाहियूं था त एसटीपी अहिड़नि साज़िशुनि खे मुंहुं ॾिनो आहे ऐं ॾींदी रहंदी। हींअर वॾेरनि भोतारनि जागीरदारनि जो घेरो सख़्त थी चुको आहे। खेने लिकण लाइ भी जगह न मिलंदी। एसटीपी पंहिंजे महबूब काद डॉक्टर कादिर मक्सी जे हुकूम तहत सांगर ज़िले खां वेंदे सिंध जे हर ज़िले तालके में उम्मीदवार बीहारिया आहिनि जेकी वॾेरनि ऐं जागीरदारनि खां मुक़ाबिलो कंदा ऐं हुननि मुदे ख़ारिज करप्ट सियासतदारनि खे नाकामी ॾेई घर भेड़ो कंदा। रिपोर्ट करण लाइ जान मोहम्मद दबड़ो, बे न्यूज़ रुकन बुरड़ा।